समूरा उहदा हवाई जनरल पैकेज जे नाम काफ़ी आया जंहिंमें पैकेज की आगा जान आगा ऐं खगन जी गुल ख़ासि करी ऑडिटर गुल मोहम्मद कुमरो काउंसलर रफ़ीक आफ़्रिकारी जॾहिं कारोबारी कमेटी लाइ 7 ॼणा अलीअसगर भट्टी निसार अहमद नाज़ गुलाम मुस्तफ़ा कुमरो अरमान ख़ासकेली पीर माजिद सरहदी गुलाम नबी ख़ासकेली नौशाद भट्टी जेके मुक़ाबले कामयाबु थिया हुआ ऐं इलेक्शन कमेटी जे तरफ़ां मां सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो। बाक़ी उमेद जो उहदो जॉइंट सेक्रेटरी जो जंहिं ते ॿिनि असांजे दोस्तनि जो मुक़ाबिलो हो आशिक़ अली गांव ऐं महबूब बिगारी जो टोटल सिंधी अरबी संघर्ष शास्त्र मोहम्मद खान जे वोटरनि जी लिस्ट मूजिबि कुल वोट असांजा हुआ 34 जंहिंमां कास्ट वोट थिया 28 वोटनि मां आशिक़ अली गांव 24 वोट खणी कामयाबी हासिल कई आहे। महबूब बिगारी 3 वोट हासिल कया आहिनि, हिकिड़ो वोट ख़ारिज थियो आहे। उन हवाले सां आशिक़ अली गांव खे अॼोकी इलेक्शन में कामयाबी हासिल करण ते बहिरान सां मुबारकबाद ॾियां थो। उन सां गॾोगॾु महबूब बिगारी खे पारायूं था जो हिकिड़े जमहूरी प्राप्त में को मैदान ख़ाली कोन करियो ऐं मुक़ाबले जी हिमत सारी जमहूरी अंदाज़ में उन पंहिंजो ऐं सॼो प्राप्त जेको प्यार ऐं मोहबत सां पंहिंजी पुॼाणी ते पहुतो उन में जेका भाॼी चूंडिजी आई आहे उन भाॼी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं उमेदु करियां थो सिंधी अरबी संघर्ष शाखत मोहम्मद खान जी जेका माज़ी जी तारीख़ आहे उन तारीख़ खे अञा बि हिकिड़े अहिड़े उरूज ते वठी वेंदा अहिड़ी मंज़िल ते वठी वेंदा जिते सॼी सिंध में असां पंहिंजी शाख जो घाट ऊचो रखियो आहे। अञा बि असां उन शाख खे वधि खां वधि बहितर खां बहितर मल्हाइण जे लाइ सभु दोस्त गॾिजी कोशिशूं कंदासीं। ऐं गुज़ारिश कंदुसि नई चूंडियल पार्टी जे सेक्रेटरी नई पार्टी जे चूंडियल पहिरें काउंसलर साईं रफ़ीक आफ़्रिकारी खे पाण ॿ अखर ॻाल्हाए उन खां पोइ